मानीअ जे चोर खे अजीब सज़ा। कंहिं शहर में हिकु पोढ़ो माण्हू मानीअ जी चोरी कंदे पकड़िजी पियो। इलाइक़े जे कुझु माण्हुनि खेसि पकड़े उनखे वक़्त जे काज़ी वटि वठी आया। काज़ीअ पोढ़े शख़्स खां केतिरा ई सुवाल कया, पर उन कुराड़े को बि जवाबु न ॾिनो। आख़िर में जज साहब फ़ैसिलो ॿुधायो त इन पोढ़े खे मानी चोरी करण जे ॾोह में तनूर जे मालिक खे 100 रुपया ॾंड अदा करणो पवंदो। इहो ॿुधी माण्हुनि फ़तह जा नारा हणणु शुरू कया। काज़ी साहब चयो त फ़ैसिले जो ॿियो हिसो अञा बाक़ी आहे। सभिनी सम्झो त कुराड़ी शख़्स खे हाणे जेल जी सज़ा बि मिलंदी, पर काज़ीअ जे फ़ैसिले सभिनी खे हैरान करे छॾियो। काज़ी साहब हुकुम ॾिनो त जिन बि इन पोढ़े शख़्स खे पकड़ियो आहे ऐं जेकी संदसि घर जे टिनी घिटिन में रहनि था, से हर महीने जे पहिरें ॾींहं ते इन कुराड़े बाबा खे 500 रुपया ॾंड अदा कंदा रहंदा। जॾहिं माण्हुनि इन जो सबबु पुछियो त काज़ी साहब जवाबु ॾिनो त न बाबा जी उमिरि चोरीअ जी आहे ऐं न ई पेशावर चोर लॻे थो, छो त जेकॾहिं चोर हुजे हा त पंहिंजी सफ़ाईअ में घणो कुझु ॻाल्हाए हा, जीअं चोरनि जो दस्तूर हूंदो आहे। बाबा जी बुख हिन खे चोरी करण ते पहुचायो। इन जो सभ खां वॾो सबबु बाबा जा पाड़ेसरी आहिनि, जिन बाबा जे बारे में कॾहिं बि न सोचियो। बाबा त मानीअ जो चोर आहे, जॾहिं त बाबा जो सॼो पाड़ो इंसानियत जो चोर आहे। जेका सज़ा मूं ॾिनी आहे उहा इन जे लाइ त असुल में तव्हांजो फ़र्ज़ु हो त संदसि सार संभालल हो, जंहिंखे तव्हां पूरो न करे सघियो। जज जे फ़ैसिले ते उन पोढ़े शख़्स जी अखियुनि में ॻोढ़ा अची विया, जॾहिं त तमाशाइनि कंधु झुकाए छॾियो। असांखे बि घुरिजे त पंहिंजे पाड़ेसरियुनि जी सार संभालल हूं। अगरि बुख सबबु कंहिं को ग़लति क़दम खयों त उन जे कयल ॾोह जा असां बि ॾोहारी हूंदासीं।